हे ॿ बैत आहिनि जेके मां एक्सप्लेन करणु चाहींदमि, जेके मूंखे बेइंतहा पसंदि आहिनि। मथियों बैत आहे, वेठे जिनी वटि ॾुखंदो ॾाढो थिए, सा मजलिसी मट जे हासिल होए हज़ार जो। ॿियो आहे, वेठे जिनी वटि ॾुखंदो दूर थिए, तन तिनी सी कट ओॾा अॾे पखड़ा। अस्सलाम वालेकुम। लाखीणे लतीफ़ जे ॿिनि नवनि बैतनि सां गॾु मां हाज़िर आहियां। इहे ॿई बैत जेके मां पढ़िया इहे आहिनि सुर यमन कल्याण मां। एॾी त बहितरीनु नसीहत आहे इन में, ऐं थोरो गौर करण जी ॻाल्हि आहे, थोरो दिलि ते महसूसु करण जी ॻाल्हि आहे, त वाह जी ॻाल्हि आहे। सो ॾिसो, हिकु दफ़ो वरी थी पढ़ां। पहिरियों बैत थी पढ़ां, वेठे जिनी वटि ॾुखंदो ॾाढो थिए, सा मजलिसी मट तोड़े हासिल होए हज़ार जो। हाणे वेठे जिनी वटि यानी जिन वटि वेहण सां ॾुखंदो माना तकलीफ़, अज़ियत, ईज़ा, पीड़ा। ॾुखंदो ॾाढो थिए, ॾाढो माना घणो, वधी वञे, तेज़ थी वञे, घणो थी वञे। सा मजलिसी मट, मजलिस सभिनी ख़बर आहे, इन खां उहा महफ़िल, उहा संगत, उहो माण्हुनि जो ग्रुप, उहो माण्हुनि जो टोलो, ठीकु आहे, जे हासिल होए हज़ार जो। हज़ार 1000 शाह अब्दुल लतीफ़ भिटाई सदियूं अॻु में हज़ार जो ज़िक्र कयो आहे। अॼु जा खणी करोड़ सम्झो, सही आहे। सो मतिलबु छा थियो हिन बैत जो? शाह साईं फरमाइनि था त वेठे जिनी वटि ॾुखंदो ॾाढो थिए, जिन सां गॾिजी वेहण सां तव्हांजी तकलीफ़ वधी वञे, तव्हांजी अज़ियत में इज़ाफ़ो थिए, तव्हांजे दर्दनि में, तव्हांजे पीड़ा में वाधारो थी वञे। तव्हां जंहिं महफ़िल में वेही, जंहिं मजलिस में वेही तकलीफ़ पिरायो, सा मजलिसी मट, उन महफ़िल खे छॾियो, उन्हनि माण्हुनि खे, उन मजलिस खे छॾियो, तोड़े हासिल होए हज़ार जो। भली तव्हांखे उतां हज़ार जो नफ़ो बि हासिलु थींदो हुजे, करोड़ सम्झो अॼु जा। त अहिड़े हंधि जितां तव्हां हिकिड़े हज़ार जे नफ़े हासिलु करण जे लाइ वेहो ऐं अज़ियत वठो, पंहिंजो ॾुखु वधायो, पंहिंजी तकलीफ़ में इज़ाफ़ो कयो, त कहिड़ो फ़ाइदो है न। चवणी आहे न सिंधीअ में, त ॿन अहिड़ो सोन जेको कन छिने। त अहिड़े फ़ाइदो, अहिड़ो सुखु कहिड़े, अहिड़ो फ़ाइदो कहिड़े कम जो जंहिंसां तव्हांजी तकलीफ़ वधे। सॉरी। ॿियो बैत आहे त शाह साईं फरमाइनि था त वेठे जिनी वटि ॾुखंदो दूर थिए, तन तिनी सी कट ओॾा अॾे पखड़ा। माना ॾिसो, पहिरीं लाइन त क्लियर आहे, ॾुखंदो दूर थिए, दूर माना परे हटी वञे, ख़तमु थी वञे। ऐं तन माना पंहिंजो जिस्म, पंहिंजे वजूद खे, पाण खे थो सम्झाए। त तन तिनी सी कट, तिनी सां माना उन्हनि सां, कट माना गुज़ार, जो चवंदा आहियूं ज़िंदगी कटिजी वई, वक़्तु कटिजी वियो, त माना गुज़रणु। ऐं ओॾा अॾे पखड़ा, ओॾा माना वेझा, अॾे माना ठाहे, उन्हनि जे वेझो ठाहियो। छा ठाहियो? पखड़ा। पखा सिंधीअ में झुपड़ियुनि खे बि चइबो आहे, झुगियूं, घर पंहिंजो नंढिड़ो ग़रीबाणो, ठीकु आहे। पखा पखड़ा, जीअं नंढो नंढिड़ो, ईअं पखा पखड़ा, ठीकु आहे। सो ॿिए बैत में शाह साईं छा थो फरमाए त वेठे जिनी वटि ॾुखंदो दूर थिए, उहा महफ़िल, उहे माण्हू जिन सां गॾु वेही, जिन वटि वेही तव्हांजी तकलीफ़ ख़तमु थिए, तव्हांखे सुकून मिले, तव्हां रिलैक्स महसूसु कयो। चए थो उहो मुंहिंजी जिंद जान, मुंहिंजी ज़िंदगी ऐं मुंहिंजा बदन, वञी उन्हनि जे भरिसां पंहिंजी झुगड़ियूं ठाहे वञी वेह, उन्हनि जे भरिसां वेही पंहिंजी ज़िंदगी गुज़ार। ॿियो कुझु हासिलु आहे या न आहे, पर घटि में घटि तकलीफ़ में कमी थी अचे, इंसानु सुकून महसूसु थो करे, रिलैक्स थो थी वञे, ठीकु आहे। सो केॾी हिकिड़ी क्लियर ॻाल्हि आहे। अॼुकल्ह जे दौर में बि ॾिसो, वॾनि माण्हुनि जे पोयां माण्हू ख़्वार पिया थींदा, उन्हनि जा नौकर पिया थींदा, जुतियूं पिया घसाईंदा, ख़िदमतूं पिया कंदा, साईं साईं पिया कंदा, के नंढे फ़ाइदे जे लाइ, ठीकु आहे, नौकिरी वठणी आहे मिसाल जे तौर ते। त शाह साईं त केॾो गहरी ॻाल्हि कई आहे, त जिन वटि वेठे तव्हांजी तकलीफ़ वधी थी वञे, का इज़त ई न आहे, रुॻो तव्हांखे सूर पिया मिलनि, रुॻो तव्हांजे ईज़ान में वाधारो आहे, पोइ उन हज़ार जे हिकिड़े फ़ाइदे जे लाइ बि, हज़ार उन महिल ॾाढो वॾो हो, त उन हज़ार जो फ़ाइदो बि तव्हांखे थींदो हुजे न, त उहा मजलिस मटियो, उन मजलिस मां हटी वञो, परे थी वञो, उन्हनि माण्हुनि सां वास्तो न रखो, ठीकु आहे। ऐं पोइ ॿिए बैत में त जिन वटि वेही, जिन सां वेही तव्हांजी तकलीफ़ में कमी अचे, तव्हां सुकून महसूसु कयो, तव्हां रिलैक्स महसूसु कयो, त पोइ वञी उन्हनि जे भरिसां पंहिंजा झुगड़ा ठाहे वञी वेही रहो। यानी मक़सदु छा आहे त पंहिंजे इज़त ते, पंहिंजे सुकून ते, पंहिंजे छा चवंदा आहिनि,
पीस ऑफ माइंड उन ते कंप्रोमाइज़ न आहे करिणो। उन सुकून खे, उन इज़त खे, उन छा चइबो त उन ख़ुशीअ खे वधीक अहमियत ॾियो, बजाए हिन जे त उतां को तव्हांखे वॾो नफ़ो, को वॾो करोड़नि जो फ़ाइदो हासिलु थींदो ऐं पोइ तव्हां उते वेठा ज़लील थियो, इज़ाए जो, बेइज़्ज़ा थियो। उनखां बहितर आहे त उहा मजलिस ई मटे वञो ऐं जिते वेही ख़ुशि थियो, रिलैक्स थियो, सुकून मिले, उन्हनि जे भरिसां वञी पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियो। सो उते वञो जिते तव्हांखे इज़त ऐं मुहबत मिलंदी हुजे, जिते तव्हांजो मान हुजे ऐं थोरे फ़ाइदे जे लाइ ॿियनि जे अॻियां वञी ख़्वार थियण जी ज़रूरत न आहे। ॾाढो प्यारो पैगाम आहे जेकॾहिं हिननि ते अमल कजे त। सो मिलंदासीं वरी कंहिं ॿिए ख़ूबसूरत बैत सां, कंहिं प्यारे पैगाम सां। तेसिताईं अला वाही।